अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त मंशियात स्मगलरनि ख़िलाफ़ कार्रवायूं ज़िंदगियूं बचाइण लाइ आहिनि। समुंड ज़रिए अमरीका में मंशियाती दाख़िला खे मुकमल रोके छॾियो आहे। डोनाल्ड ट्रंप जे नेटो जे सेक्रेटरी जनरल सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर ट्रंप चयो त रूसी सदर प्यूटिन सां मुलाक़ात मुनासिब न लॻी, उन लाइ मुलाक़ात मुलतवी कई। रूस यूक्रेन जंग में हर हफ़्ते हज़ारे माण्हू मरी रहिया आहिनि। रूस ते वधीक पाबंदियुनि जो मक़सदु सदर प्यूटिन ते जंगबंदी लाइ दबाउ विझणु आहे। हिकु सवाल जे जवाब में सदर ट्रंप चयो त ॾखण कोरिया जे दौरे दौरान चीनी सदर सां मुलाक़ात तइ आहे। उन चयो त बाइडन अमरीका जी तारीख़ जो बदतरीन सदर हो। संदसि करे यूक्रेन जंग शुरू थी, जंहिंखे रोकण लाइ कोशिशूं जारी आहिनि। डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त भारत रूस खां तेल न ख़रीद करण जी ख़ातिरी कराई आहे। अमेरिकी सदर जो वधीक चवणु हो त अमरीका में गैर क़ानूनी तौरु दाख़िल थींदड़नि ते बजट ख़र्च न कंदा। कुझु सुठा डेमोक्रेट्स शटडाउन जे ख़ात्मे लाइ साड़नि गॾु आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त मंशियात स्मगलरनि ख़िलाफ़ कार्रवायूं ज़िंदगियूं बचाइण लाइ आहिनि। समुंड ज़रिए अमरीका में मंशियाती दाख़िला खे मुकमल रोके छॾियो आहे। डोनाल्ड ट्रंप चयो त नेटो जे सेक्रेटरी जनरल सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर ट्रंप चयो त रूसी सदर प्यूटिन सां मुलाक़ात मुनासिब न लॻी, उन लाइ मुलाक़ात मुलतवी कई।